कराची के मेयर मुतवाब पंहिंजी नाकामी जो एतराफ़ कंदे खुलियल गटर में किरी ॿुॾी फोत थियल ॿारड़े इब्राहिम जे वारसनि खां माफ़ी वठी छॾी। संदसि चवणु आहे त वाक़े जी अणधुरी जांच कई वेंदी, ग़फ़लत जे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। मुस्तक़बिल में बि अहिड़नि वाक़िअनि खे रोकण लाइ क़दम खंया वेंदा। वॾे वज़ीर जी हिदायत ते ज़िम्मेवार करार ॾिनल KMC टाउन इंतिज़ामिया ऐं कराची वाटर एंड सेवरेज कारपोरेशन जा 5 अमलदार मुअतल थियलनि में असिस्टेंट कमिश्नर गुलशन इक़बाल आमिर शाह, मुख्तियार कार सलमान फारसी, KMC जो सीनियर डायरेक्टर म्यूनिसिपल सर्विसेज इमरान राजपूत, टाउन म्यूनिसिपल कारपोरेशन जो असिस्टेंट इंजीनियर राशिद फयाज़ ऐं कराची वाटर एंड सेवरेज कारपोरेशन जो एग्जीक्यूटिव इंजीनियर वकार अहमद शामिल। वाक़े जी जांच लाइ कमेटी बि क़ाइम। मेन हॉल में ॿारड़े जे किरण वारे वाक़े जा CCTV फुटेज भी मंज़िल आम ते अची विया। वो ब्लेम गेम जो सारा चल रहा है ना, मैं उसको बलाए ताक रख के मैं कहता हूँ जी मैं माफी मांगता हूँ, मेरी गलती है। मैं कुछ कहूंगा, जवाब में कोई कुछ और कहेगा, फिर कोई और कुछ कहेगा। मेरा ये मानना है कि एज मैं कामयाब नहीं हुआ, जिसके लिए मैंने आज आपके सामने बरमला सारी कौम के सामने भी नदामत का इजहार कर रहा हूं और उसके घर वालों के सामने भी इजहार किया है, माफी मांगी। क़ौमी मालियाती कमीशन जो इजलास अॼु इस्लामाबाद में थींदो। वफ़ाक़ी सरकार नाणे जे विर्छ जे फार्मूले में तब्दीलीअ जी ख़्वाहिश ज़ाहिर करे छॾी। वज़ीर आज़म जे सलाहकार राणा सनाउल्लाह सिंधी TV न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल्हि में चयो आहे त वफ़ाक़ी सूबनि में नाणे जी विर्छ में बहितरी आणण जी ख़्वाहिश आहे, छाकाणि त दिफ़ा ऐं कर्ज़नि जी अदायगीअ ते वधीक ख़र्च थिए थो, जंहिंखां पोइ वफ़ाक़ वटि पघारुनि जा पैसा बि नथा बचनि। 28वीं तरमीम 9 सूबनि पाणी जी विर्छ ऐं डैम बाबति ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि, पर इतफ़ाक़ राय पैदा थियण खां पोइ ई अमल थींदो। KP में गवर्नर राज लॻाइण जो ऑप्शन मौजूदु आहे। जेकॾहिं KP हुकूमत दहशतगर्दी ख़िलाफ़ रंडक बणी त गवर्नर राज लॻाए वेंदो। PP सदन अहम इतिहादी आहे, हू खेसि गॾु खणी हलंदा। निज़ाम जीअं जो तीअं हलंदो रहंदो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मुल्क में 9 सूबनि ते बहस करण बदिरां अवाम लाइ अमली कम करे बुनियादी सहूलियतूं फराहम कयूं वञनि। इस्लामाबाद सूबनि खां तालीम ऐं पॉपुलेशन खाता खसणु चाहे थो। 18वीं तरमीम खां पोइ अॻु ऐं पोइ सरकारी अस्पतालनि जी हालति सभिनी आॾो आहे। PP हुकूमत सूबाई ख़ुदमुख्तियारी ज़रिए सिहत जे शोबे में वाज़े तब्दीलियूं आंदियूं आहिनि। सिंध में सिहत सहूलियतुनि जो अहिड़ो ॼार विछायो आहे जेको आलमी सतह ते मुक़ाबिलो करे सघे थो। NICVD दुनिया में दिलि जी बीमारियुनि जी मुफ़्त इलाज जो सभ खां वॾो नेटवर्क आहे। पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप में SIUT अहम मनसूबो आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी कराची में SIUT यूनिट जो इफ़्तिताह करे छॾियो। PP चेयरमैन जी SIUT सरबराह डॉक्टर अदीब रिज़वी सां मुलाक़ात। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनी सां सऊदी लैंड फोर्सेस जे कमांडर जनरल फहद बिन सऊद अल जुहानी जी मुलाक़ात। गॾियल दिलचस्पी ऐं दिफ़ाई मामलनि ते ॻाल्हियूं। ॿिन्ही मुल्कनि विच में दिफ़ाई सहकार वधीक मुस्तहकम करण ते इतफ़ाक़। फील्ड मार्शल आसिम मुनीर पाकिस्तानी सऊदी अरब जे मज़बूती भाईवारी ते इत्मीनान जो इज़हार कंदे चयो आहे त तरबियत, कैपेसिटी बिल्डिंग, इंटेलिजेंस शेयरिंग जहिड़नि शोबनि में सहकार खे वधीक हथी वठाइण जी ज़रूरत आहे। ISPR मूजिबि सऊदी कमांडर पाक फ़ौज पेशवारनि जी सलाहियतुनि जी साराह कई ऐं पाक फ़ौज जे जथे तरफ़ां सऊदी कमांडर खे गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां कणक आबादगारनि जे इमदादी प्रोग्राम ते अमल जी निगरानी करण जो ऐलान। प्रोग्राम जी समूरनि लाॻापियल ज़िम्मेवारनि खे बरवक़्त बरई रिपोर्ट जमा करण जी हिदायत। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि कणक पोखींदड़ आबादगारनि जी इमदादी प्रोग्राम बाबति इजलास। वॾे वज़ीर जो चवणु आहे त आबादगारनि खे फ़ौरी मदद फराहम करणु ज़रूरी आहे। सिंध बैंक खाता खोले फंडनि जी मुंतक़िली तस्दीक़ जे अमल में बरक़रार रखंदी। सिंध TV नेटवर्क के सॾ ते औरत जी आज़ादी सिंध जी ख़ुशहाली जे सिर हेठि सक़ाफ़ती ॾियारो वेझो ईंदे ई हर पासे सक़ाफ़ती सरगर्मियूं। मलीर जे इलाइक़े खोखरापार जे आदम हिंगोरा ॻोठ जे सरकारी स्कूल में सक़ाफ़ती तक़रीब। ॿारनि पारां क़ौमी गीतनि ते टेबलो पेश। सराड़ी भरिसां ॻोठ शेरखान जमाली में सक़ाफ़ती तक़रीब यानी भरिसां गाड़ी मोरी जे स्कूल में सक़ाफ़ती तक़रीब। शागिर्दनि पारां क़ौमी गीतनि ते रक़्स। टंडेजाम जे तालीमी इदारनि में सक़ाफ़ती सरगर्मियूं वधी वयूं। तक़रीब में शागिर्दनि तरफ़ां टेबलोज़ पेश। झोल जे स्कूल में सक़ाफ़ती तक़रीब कोठाई वई। क़ौमी गीतनि ते रक़्स।
ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहर में रोड हादसनि सबबि 2 औरतुनि समेत 4 ॼणा फ़ौत, 19 ज़ख़्मी। सांगड़ में ट्रक ऐं चिंकी रिक्शा में टक्कर, 2 ॼणा अजल जो शिकार। नूरियाबाद भरिसां कार कटी थियण सबबि हिकु औरत हयाती विञाए वेठी। बदीन वेझो टैंकर ऐं मोटरसाइकिल में टक्कर जे नतीजे में नौजवान फ़ौत। मांझनि भरिसां मंशा सां भरियल कार वीगो में टक्कर सबबि 5 ॼणा ज़ख़्मी।